बिल्कुल नाज़रीन 7 डिसंबर एकता जो ॾियारो पूरी सिंध जियां अॼु बांदी में भी मुख़्तलिफ़ कॉमपर्स पार्टियुनि जे अॻवाननि पारां जेके आहिनि उहे रैलियूं कढी वियूं आहिनि, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि नंढड़नि ॿारनि ऐं शहर जे मुख़्तलिफ़ कारोबारी माण्हुनि जेको आहे वॾे अंग में शिरकत कई आहे। रैली जेकी आहे हिन वक़्तु जमाली पेट्रोल पंप खां मेहराण हाईवे खां थींदी फाटक रोड ते पहुती आहे। जॾहिं त वधीक मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जी वहदियत ऐं वजूद खे सच साबित करण जे लाइ ऐं जेको 7 डिसंबर जो ॾियारो आहे उहो वॾे जोश ऐं जज़्बे सां जेको आहे पूरी सिंध में मल्हायो पियो वञे। अॼु बांदी में बि मुख़्तलिफ़ रैलियूं जेके आहिनि उहे निकितियूं आहिनि, जंहिंमें कॉमपर्स पार्टियुनि जे अॻवाननि सियासी समाजी माण्हुनि तोड़े नंढड़नि ॿारनि क़ौमी लिबास पारे अजरक टोपी ऐं पटका पहिरे जेको आहे उहो सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो आहे। सिंध जी सकाफ़त ईद जो ॾियारो जेको आहे उहो भरपूर नमूने सां जेके आहिनि मल्हाए रहिया आहिनि। रैली जेकी आहे हिन वक़्तु फाटक रोड खां क्रॉस कंदे जेको आहे पंहिंजी मंज़िल तरफ़ प्रेस क्लब बांदी तरफ़ जेको आहे उहो रवानदवा आहे।